अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलीकार और यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। साहब अलीमा ख़ानम साहिबा जगह है, अलीमा ख़ान साहिबा अली जेको आप ज़रा फैमिली आहिनि त उन्हनि खे ज़ाहिर कावड़ आहे हिकिड़ी, हू चवंदी आहे असांखे मुसलसिल ॼण माना हिकिड़े क़िस्म जो गुमराह रखियो थो वञे पार्टी जे तरफ़ां, ऐं पार्टी में तरफ़ां कोई ॻाल्हाए थो पियो मुहसिन नक़वी सां त ख़बर न आहे त छा डीलिंग था कनि। आईंदा का बि डीलिंग अहिड़ी न थियणु खपे जेका असांखे ख़बर न हुजणु खपे। ऐं हाणे उहे माण्हू साम्हूं अचनि जिन असांखे वादा कया हुया त इमरान ख़ान साहिब खे अस्पताल मूव कयो वेंदो, ऐं जॾहिं मोहसिन नक़वी साहिबु असांजे मथां भेनरुनि जे मथां इल्ज़ाम हणे थो पियो त कोई डिफेंड बि नथो करे, त हीउ इमरान ख़ान साहिबु चवंदो त मुंहिंजा वकील जेके हिन ते अचे, वकील किथे आहिनि? चई हामिद ख़ान साहिबु जेको आहे उहो सेनेटर थी वियो, सेनेटर थियण खां पोइ गाइब थी वियो आहे। ईअं बैरिस्टर अली ज़फ़र साहिब ते बि तनक़ीद कयूं, बैरिस्टर गौर साहिब ते तनक़ीद कयूं। उहे त ही डिघे अरसे खां जॾहिं खां ख़ान जेल में वियो आहे, अलीमा ख़ान साहिबा साम्हूं आयूं आहिनि त पार्टी जे कुझु फ़र्दनि जे विच में पहिरीं थींदो त बुशरा बीबी ऐं भाभी ऐं हुन जे विच में आहे, पोइ कॾहिं ॿुधंदासीं अमीन गंडापुर ऐं अलीमा ख़ान साहिबा जे विच में इख़्तिलाफ़ आहे, कॾहिं को ख़ातून निकिरी आईंदी, ईअं को इंडिविजुअल्स थींदियूं। पर अॼु अलीमा ख़ान साहिबा अलिफ़ खां ये ताईं जेका पार्टी क़यादत आहे PTI जी, उन्हनि खे मतिलबु सतसुरियूं जंहिंखे सोली सिंधी में ॿुधाइबो आहे त भई तव्हां मतिलबु कंहिं कम जा कोन आहियो सोली सिंधी में, त मतिलबु असांजे भाउ जेको आहे तकलीफ़ में आहे ऐं तव्हां जेको हुननि ॻाल्हायो त पोइ हुन बैरिस्टर गौहर खां वठी ऐं अली ज़फ़र खां वठी सभिनी जा नाला खयूं त मतिलबु हीउ पहिरियों दफ़ो आहे जो सॼी क़यादत खे हाणे हुन में पाण चई सघूं था त भेण आहे, हुननि खे इंफॉर्मेशन ख़ान जी तरफ़ां इहा अचे पई त हुनजी तबियत ठीकु न आहे, हुकूमती दावा जेके क्लेम्स आहिनि इहे कूड़ा आहिनि या सही न आहिनि, हुनजी अञा बि अखि ठीकु न आहे। हुकूमत क्लेम करे पई त सभु कुझु ठीकु आहे, हुनजी अखि ठीकु आहे ऐं बहितर थिए पई। सो हाणे अलीमा ख़ान साहिबा एज़ ए सिस्टर फ्रस्ट्रेट थी आहे त भई पार्टी कुझु छो नथी करे। हाणे पार्टी जी तरफ़ां बैरिस्टर गौर चए थो साईं असां 14 दफ़ा सुप्रीम कोर्ट विया आहियूं, 16 दफ़ा हाई कोर्ट में विया आहियूं, फलाण थियो आहे, अॼु बि बीठा आहियूं सुप्रीम कोर्ट जे साम्हूं। हू सुहेल आफरीदी चए थो त बाबा अॼु मां चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट खे वञी रोस्ट्रम ते बि सलाम कयो अथमि, जवाब ई कोन ॾिनो। त ॿिनि लफ़्ज़नि में असीं छा था करे सघूं? हाणे ॾिसो ही हिकिड़ी हूअं त ज़ाहिर पाण कई दफ़ा डिस्कस करे चुका आहियूं त PTI वटि पोइ हाणे आख़िरी ऑप्शन जेको सुहेल आफरीदी थ्रेट करे पियो फोर्स यूज़ करण जो, यानी सिधे टकराव में अचण जो, उनखां अलावा पॉलिटिकल ऑप्शन्स PTI जा सरकार ख़तमु करे छॾिया, बंदि करे छॾिया। यानी पंजाब में कुझु नथा करणु ॾियनि, इस्लामाबाद में कुझु नथा करणु ॾियनि, यानी जेको एहतजाज जा तरीक़ा हूंदा आहिनि। कराची में बि हाणे सख़्ती थियणु शुरू थी वई आहे, त पोइ पॉलिटिकल ऑप्शन्स त लीगल ऐं पॉलिटिकल ऑप्शन्स ख़तमु थियनि, आस्ते आस्ते न हुजण जे बराबरि आहे। लेकिन हिते उहा डिबेट वरी तव्हां ॾिसिजो त 2-3 ॾींहंनि में खुली पवंदी वरी, त ख़ान साहिब PTI जी जेका पंहिंजे वञण जेल में वञण खां पोइ उन महिल बि इहा बहस थी त भई तव्हां सॼी पंहिंजी क़यादत जेका आहे उहो जेको वकील साहिबान जे हवाले कयो पिया, वकील साहिबान वोकल हुजनि था, वकील साहिबान कोर्ट में सुठो तव्हांजो केस विड़ी सघनि था, पर हिकिड़े पॉलिटिशियन में ऐं हिकिड़े लॉयर में फ़र्क़ु हुजे थो। सियासतदान जो पंहिंजा मामलात तरीक़ेकार हुजनि था, वकीलनि जा ज़ाहिर हुननि जी एक्सपर्टीज़ के ॿिए शइ में आहे। त हाणे तव्हां ॾिसो न पार्टी जो चेयरमैन जेको आहे उहो बैरिस्टर वकील साहिबु आहे, बैरिस्टर गौहर खे पाण को हुनजी सियासी का प्रोफाइल पाण खे नज़र नथो अचे। बैरिस्टर जेके जनरल सेक्रेटरी आहिनि सलमान अकरम राजा साहिबु अगेन वकील साहिबु आहिनि, अली ज़फ़र साहिबु नुमाया रहनि था सेनेट में, ऐं पोइ शायदि को गैर वकील कहिड़ो रहिजी वियो जेको मरकज़ी क़यादत में को नज़र अचे थो, शिबली फरा और असद कैसर साहब उहदो अथनि। ठीकु आहे असद कैसर साहब ईअं, लेकिन मेन जेके सदर जनरल सेक्रेटरी जा उहिदा आहिनि इहे ॿई वकील साहिबान आहिनि, वकील साहिबान ई वधीक नज़र अचनि था। हाणे नथा चवनि वकील साहिबान को हुन सां घटि कॉम्पिटेंट हुजनि था या अहलियत घटि हुजे थी, पर सियासतदान आहे, वकील आहे। या त हिकिड़ो वकील एतिज़ाज़ अहसन वांगुरु डिघे अरसे का सियासत कंदो अचे त पोइ त ठीकु आहे, पोइ मंझिल माण्हू थी वञे थो हिकिड़ो, लेकिन जस्ट बिकॉज ऑन द मैरिट के हीउ सुठो वकील आहे, हीउ सुठो सियासतदान थी सघे थो, इहो को मैरिट न आहे। डिघे अरसे खां कई वकील असां वटि तमामु सुठा सियासतदान थी वञनि था, पर उहो डिघे अरसे खां सियासत कंदा आहिनि। इहा तव्हां ॾिसिजो ॾींहं में वरी डिबेट शुरू थींदी त
अगरि कोर्टनि मां रिलीफ ख़ान खे न मिलणो आहे ऐं सियासी तरीक़े सां रिलीफ वठिणो आहे त पोइ सियासतदाननि खे PTI में नज़र अचणु खपे। लेकिन बहरहाल हाणे हू जेल में आहे थी तकड़ में कोई रिशफलिंग न थींदी ऐं थी सघे थो रोज़ो बि हुजे, अलीमा साहिबा जो कावड़ बि हुजे, परेशान बि हुजनि। लेकिन इहे जेके अलीमा ख़ान साहिबा जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे हिन खे ॿुधी सरकार खे ज़रूरु थोरी तकवियत थी हूंदी त अंदरि ॾफेर सवायो अची वियो आहे। सवायो ॾफेर आहे। सो इन सां को घणो फ़र्क़ु कोन पइजी ईंदो, पर इहो वक़्ती तौर ते हिकिड़ो सरकार खे सुकून मिलंदो त ॾफेर सवायो थी वियो आहे। पोल साहब इन मोमेंट ते इहो प्रेशर जी उम्मीद लॻाइण त ख़ान साहब सां को अस्पताल में ख़ान साहब खे अस्पताल, छो जो लास्ट टाइम बि जेका ख़बर बकौल अलीमा ख़ान खे मिली आहे, लास्ट टाइम ख़बर उहा बि इहा ई मिली आहे त अखि सही न आहे ऐं ज़ाहिर सही नथो थिए, गवर्नमेंट त क्लेम करे थी। त ॾिसो अगरि ऐं ॾिसो गवर्नमेंट ग़लति थी चए, पर अगरि गवर्नमेंट ग़लति थी चए, छाकाणि देर सवेर साबित थी वेंदो न त केरु सही पियो चए। अगरि गवर्नमेंट ग़लति थी चए त डिघे मुद्दे में इहो ॾाढो ख़तरनाक रांदि पई खेॾे। अगरि वाकई में हुनजी सिहत ठीकु न आहे ऐं हुनखे कुझु थी पए थो त इहो ही गवर्नमेंट जी उहा ई क्रेडिबिलिटी साख जेको आहे असांजे मुल्कनि में को घणी हूंदी कोन्हे। पोइ तमामु पर थी सघे थो मुतमईन हुजनि, डॉक्टर्स चवंदा हुजनि त ठीकु आहे ऐं ही सियासी एक्सप्लॉइटेशन कनि पिया PTI वारा। लेकिन अगरि हू सही आहिनि PTI वारा, यानी इमरान ख़ान जी तबियत वाकई में ख़राबु आहे, त पोइ हीउ जेको मुस्तक़िल फ्लोर ऑफ द हाउस ते अगरि ग़लति बयानी खां कमु वठे पई सरकार त इहो वॾो नुक़सानु ॾींदी सियासी तरह सरकार खे। जाथे काथे त मोटी था अचो नेशनल पॉलिटिक्स पाण जेको कल्ह पाण डिस्कस शुरूआत कई त गवर्नमेंट जेको आहे पाण तव्हां बि जेको आहे बार बार हिकिड़ो सुवाल उथारियो त भई गवर्नमेंट जे तरफ़ां तरदीद छो नथी अचे जॾहिं पीपल्स पार्टी ऐं MQM जे विच में जहिड़ो हलियो ऐं पोइ हीअ ख़बरूं आयूं त भई ज़रदारी साहब आया आहिनि ऐं का मतिलबु कावड़ जो इज़हार कयो अथऊं इहो सभु कुझु, त पोइ तरदीद बि थी वई, चयो वियो त भई इहे ख़बरूं वबरूं ग़लति आहिनि। ऐं पोइ इल्ज़ाम आया विया MQM जे मथां त MQM जेको आहे उहो साज़िशूं थी करे। जी कल जो ॾींहुं ख़बरूं हलायूं वयूं त प्रेसिडेंट साहब मुराद अली शाह साहब खे ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब खे तमामु नाराज़गी जो इज़हार कयो आहे, 3 महीननि जो अल्टीमेटम ॾिनो आहे त पंहिंजी कारकर्दगी ठीकु कयो ऐं हलिफ़ कयो ॿिए कयो। अॼु सिंध सरकार शजील मेमण साहब जेको आहे उनजी तरदीद कई ऐं चयो त न ही हिन ख़बर में का सलाकत न आहे, बाक़ी वॾो आहे ज़रदारी साहब दरकार वड़का ॾींदो आहे ऐं बिलावल साहब बि ब्रीफिंग वठंदो आहे, फरियाल टालपुर साहिब बि ब्रीफिंग वठंदी आहे, पर उहो इनमें ही जेको ख़बर आहे ही सही न आहे। एतिरी ख़बर जी फाइनली 48 कलाकनि खां पोइ तरदीद अची वई, ठीकु थी वियो। पर इहो अॼु बि शजील मेमण चयो, इहो न चई, इहो चई त मूंखे ख़बर न आहे त असां गवर्नर खे असां हटाइण जो मुतालबो कोन कयो आहे अञा ताईं, दैट्स व्हाट ही सेड। लेकिन चयो त वफ़ाक़ी वज़ीर गवर्नर हाउस में साज़िशूं थियनि पियूं। वफ़ाक़ी वज़ीर ज़ाहिर आहे पाण सम्झी सघूं था त इशारो MQM जे ॿिन्ही वफ़ाक़ी वज़ीरनि ॾे आहे, यानी मुस्तफ़ा कमाल ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाइणु खपे त हू, ऐं पोइ इतफ़ाक़ सां अॼु मुराद अली शाह साहिबु हुते ज़ाहिरी तरह ते तरक़ियाती मामलनि वारे मामले ते वियल आहिनि इस्लाम, पर हुननि जी प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात थी आहे। हिन पस मंज़र में ज़रूरु हिन जो ज़िक्र फ़िक्र बि थियो हूंदो त भई MQM वारनि खे रोकियो। लेकिन छा एक्चुअली, मां कल्ह बि इहो सुवालु उथारियो त छा MQM को एॾो वॾो प्रेशर डेवलप करे छॾियो आहे जंहिं ते पीपल्स पार्टी सरकार परेशान थी वञे त भई हिननि जे को छा मतिलबु ठीकु आहे दिलि आज़ारी थी सिंध जे माण्हुनि जी, उहो त पंहिंजी जाइ ते सही ॻाल्हि आहे, लेकिन छा करे सघे पई MQM? हिते छा माण्हू कढण जी पोज़ीशन में त MQM कोन्हे, न ही पुराणी MQM आहे जो हिते हड़तालूं कराए छॾे, न ही मतिलबु बयान ॾियनि था, बयाननि जी तारीख़ में कहिड़ी अहमियत आहे? उन ख़ुदि कराची मां ई मैंडेट पूरो न आहे MQM पाकिस्तान खे, त पोइ इहो एतिरो एम्फसाइज़ छो पियो थिए? हू कल्ह बि इहो सुवालु उथारियो त छा कुझु ॿियो थियणु वञे पियो तंहिंजे लाइ पार्टी गवर्नमेंट खे प्रेशर में आंदो पियो वञे, ऐं पीपल्स पार्टी गवर्नमेंट डिफेंसिव थियणु बदिरां ऑफेंसिव करे पई त पहिरीं हुन 18 मंज़ूर कयो ऐं MQM खे, ताकी हिन सां हिकिड़ो सियासी वारो बि खाए थो न, पीपल्स पार्टी खे बि खाए थो, MQM खे बि खाए थो, हिक ॿिए सां जॾहिं बढ़नि था त सियासी तरह ते ॿिन्ही खे वारो खाए थो। अच्छा वाकई में का साज़िश है?
या उहोई मामिलो 28 तरमीम जो आहे त 28 तरमीम में कुझु शयूं अचनि पियूं आउं नथो सम्झां त हू सूबनि खे टोड़ण वारी ॻाल्हि होपफुली हूंदी आउं नथो सम्झां उहा ॻाल्हि आहे कुझु ॿियो आहे जंहिं ते पीपल्स पार्टी सां हिकिड़ी इनडायरेक्ट प्रेशर विधो पियो वञे ऐं ही इशारतनि श्री रहमान साहिबा बि जेका पार्लियामेंट में गुफ़्तगू कई त जॾहिं कुझु बैकडोर शयूं करणियूं हूंदियूं आहिनि त पोइ ईअं प्रेशर विधो वञे थो सिन ते त कुझु पोयां रंधिणे में आहे मतिलबु कुझु आहे जंहिंजी पर्दादारी थिए पई ख़ुदा ख़बर छा आहे छा हू बल्दियाती इदारनि खे वधीक वफ़ाक़ सां ॻंढण वारी ॻाल्हि का अहिड़ी ॻाल्हि थिए पई जंहिंसां इहो ख़दशो मौजूदु आहे त सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि न वणंदी ऐं पीपल्स पार्टी खे एतिरो मजबूर कयो वेंदो त हू मञी वठे त पीपल्स पार्टी वटि पंहिंजे लाइ कुझु ॾियण लाइ हुजे त बाबा असां त सिंध जी वहदत लाइ ॾिसो असां ठाराह बि मंज़ूर कयो असां हे बि कयो असां हो बि कयो समथिंग इज़ कुकिंग अप आउं नथो सम्झां त हींअर को मतिलबु ही ईअं ई हिकिड़ी एतिरी वॾी का MQM को वॾी अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंसूं फारूक सत्तार ईअं अलाए केतिरी कंदा रहंदा आहिनि हिन खे केरु थो अहमियत ॾे गवर्नर सिंध अलाए छा छा मतिलबु कंदो रहंदो आहे त कहिड़ी तारीख़ में अहमियत आहे हुनजी सो समथिंग इज़ कुकिंग अप कुझु ॿियो आहे ॾेखारियो ई पियो वञे ईअं आउं सम्झां थो मूंखे महसूसु थिए थो अच्छा पर ॻाल्हियूं त हलनि थियूं कुझु माण्हू चवनि था पिया भई सोशल मीडिया ते तबसरा शुरू थी विया आहिनि त 28 तरमीम में अंदरि मेजर फ्रंट्स ॿई ओपन थी चुका आहिनि ऐं ॿई जेके आहिनि चवनि था ॿ मेजर फ्रंट्स आहिनि जेके ओपन कया अथऊं ऐं उहे लाज़िम विदा हिकिड़ो त उहो ई साॻियो लोकल गवर्नमेंट डायरेक्टली कनेक्टेड विद द फेडरल गवर्नमेंट न के सूबाई गवर्नमेंट सां डिसोसिएटेड हूंदी उहा सूबाई गवर्नमेंट्स मां ऐं बेइख्तियार पावर हूंदा उन्हनि वटि इवन DPOs वग़ैरह बि हुननि जे अंडर हूंदा जेको पहिरियां बि हुयो पुलिस जो ऐं इहो सॼो कुझु बि उहो पंहिंजी जाइ ते ॿियो जेको चवनि था पिया त माना मेजर शइ आहे उहो सूबाई ख़ुदि मुख़्तारी में कुझु शयूं वापसि खपनि जंहिंमें मिनरल्स जंहिंमें एजुकेशन जंहिंमें इहे शयूं मेन इम्पोर्टेंट जेके पहिरियां बि हलनि पियूं जी बिल्कुलु थी सघे थो कल्ह बि ईअं चयो मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि त बल्दियाती इदारनि खे वफ़ाक़ सां जोड़ण ही खाता कुझु वापसि वठणु शायदि हू जेके कैनाल्स वारो इशू आहे या अहिड़ी शयूं थी सघनि थियूं पर हीअ जेको ॾेखारीनि पिया ॾेखारिजे पियो मूंखे ईअं घटि इम्कान लॻे थो असल में इहा ॻाल्हि आहे हाणे अगरि पाण बल्दियाती इदारनि खे वफ़ाक़ हवाले करण जी जेका डायरेक्ट करण जी ॻाल्हि हीअ थिए पई ॾिसो उन में बि को लॉजिक न आहे त हींअर शहदाद कोट जी या मिसाल बदीन जी या मिसाल नगर पार्कर जी बल्दियाती इदारे खे पंहिंजा फंड्स रिलीज़ कराइणा हूंदा आहिनि कराची मां सिंध जे राजधानी मां उहो इस्लामाबाद में हिकिड़ो बाबू वेठो हूंदो सेक्रेटरी वेठो हूंदो उन सां कराईंदा हा ऐं जी लॉजिक छा आहे अगरि नाज़मी निज़ाम आणणो आहे त ख़ुदि मुशर्रफ बि उन नाज़मी निज़ाम खे सूबाई अम्ब्रेला में आंदो हुयो लाइकवाइज़ मतिलबु पोइ हुनजे ठीकु आहे नाज़िम खे अख़्तियारात तमामु घणा ॾिना विया DPO कयईं DCO ठाहिया विया ही थियो हू थियो ही मुंहिंजे ख़्याल फाइनेंशियल मामिलो थियणु वञे पियो हा ऐं सिर्फ़ु फाइनेंशियल मामिलो वफ़ाक़ रखणु चाहे थो जंहिंजे बहाने हू NFC में NFC लाइ चवनि था त सूबनि जे शेयर घटाइणु चाहिनि था हा उहो चवनि था त को हिकिड़ो फॉर्मूलो तयारु थी चुको आहे जीअं मरीम नवाज़ शरीफ़ साहिबा $10 बिलियन ॾेई आई अरब रुपया काउंटर टेररिज्म लाइ बलूचिस्तान में त ईअं ई बसि सभु सूबा कॉन्ट्रीब्यूट करना आहिस्ता आहिस्ता ॾिसो पर उहो को लिखत पढ़त न हूंदी न उहो त ठीकु आहे अॼु मरीम पंजाब ॾेई छॾिया केॾी महिल सिंध वञी ॾेई ईंदो पर ही को आइन में त वरी बि उहो ई हूंदो त ही पैसा सिंध जा आहिनि ही पैसा पंजाब जा आहिनि पंजाब कल्ह हिकिड़ी पॉलिसी ॾिनी आहे मैरिट ऐं अलाए छाजे नाले ते मरियम नवाज़ त वन पंजाब वन स्टैंडर्ड यस एजुकेशन वारो कि एजुकेशन बि ऐं शायदि डेवलपमेंट लाइ बि चयो त स्टैंडर्ड या कीअं थियो ॾिसो हीउ जेको वन पंजाब हू आंदो अथसि त मरियम नवाज़ ते बि प्रेशर आहे त लाहौर खां ॿाहिरि दुनिया ॾिस यस स्पेशली सदरन पंजाब खे ॾिसो ही तव्हां सां मतिलबु माण्हू
तमामु घणा नाला आहिनि हिन सदरन पंजाब जे, त हू बि चए पई त वन पंजाब जी सॼी पॉलिसी स्टैंडर्ड हुई, हिकिड़ी स्टैंडर्ड जी थियणु खपे सॼे पंजाब में। त ख़ुदि मरियम नवाज़ कीअं राज़ी थींदी इन ॻाल्हि लाइ? ये सिर्फ़ु मामिलो रुगो सिंध जी ॻिची विझनि था, पोइ सिंध में माण्हू रड़ियूं कनि था, ऐं पंजाब जेको आहे बसि उहो जा हुकुमरान बसि चवनि था बाबा ॾिसो सिंध वारा नथा कनि, असां हुननि खे मंझराए वठो त को असीं सोचूं था। हा, हाणे त केपी बि शायदि जन, हाणे त 2 सूबा हूंदा, केपी बि ज़ाहिर न मञींदो हाणे त। एग्ज़ैक्टली। हाणे त केपी सो इहो न ख़ुदि पंजाब जे लाइ ही कीअं फिज़िबल शइ आहे? न, बिल्कुलु न। तंहिंजे करे मूंखे लॻे थो त मामिलो इहो बि न आहे, मामिलो सूबाई खाता वठणा आहिनि, कुझु इन टाइप जी शयूं करणियूं आहिनि। पर सभु उन ते बि त इवेंचुअली वरी किराए थी वेंदो, ज़ाहिर हेॾी इम्प्लॉयमेंट आहे, हेॾो सभु कुझु आहे, पर अगरि फिज़िबिलिटी बि ॾिठी वञे त हाउ इज़ दैट फिज़िबल की वफ़ाक़ जंहिंखे डेट जंहिंखे ऑलरेडी भरणो हूंदो आहे पंहिंजो ख़र्चो वधाए थो? कंहिं जॾहिं डिपार्टमेंट वठे थो त पर ख़र्चो वधाए थो न, डिपार्टमेंट वठंदो त उहो जेको हिते सूबाई हुकूमतूं ख़र्चु कनि थियूं त उहो बि त पाण वटि रखंदो न, पोइ NFC में शेयरिंग में छेड़छाड़ थींदी न, उहो त थींदी, पर ख़र्चो थो ॾिसो पंडोरा बॉक्स खोल, हरू जो पंडोरा बॉक्स हिन टाइम ते हिन टाइम ते। यस, तव्हां ॾिसो छा दुनिया, आउं कॾहिं कॾहिं हैरान थियां थो त भई हू इज़राइल जेको आहे हू हिकिड़ो 8 मुल्कनि जो इतिहाद पियो ठाहे, जंहिंमें इंडिया आहे, इंडिया मोदी अॼु पोतो आहे इज़राइल, उते जी सफ़ा हिक ॿिए खे भाकरूं ऐं चुमियूं में लॻा पिया आहिनि मोदी ऐं नितिन याहू चए थो त हीउ जेको असीं इतिहाद ठाहियूं पिया, हीउ सुन्नी शिया यानी मुसलमाननि जेके होस्टाइल सॼा मुस्लमान अची विया, बसि सभु मुसलमान अची विया, इन्हनि खे असांखे ठीकु करिणो आहे, टारगेट करिणो आहे। ईरान ते जहिड़ो कर मतिलबु अॼु या सुभाणे जी ॻाल्हियूं थियनि थियूं, भला हमिलो न बि करे थो ईरान ते, छॾे ॾींदो छा ईरान खे? ऐं हीउ जेको बलूचिस्तान में इंडिया मौजूदु आहे वाया अफ़गानिस्तान, पोइ हाणे इज़राइल बि मौजूदु आहे, हाणे खुलेआम मौजूदु हूंदा। हिते मुल्क लाइ हिकिड़ा एतिरा संजीदा गंभीर मसाइल मौजूदु आहे, एतिरा गंभीर मसाइल मौजूदु आहिनि। तव्हांजो का ॾिसो न KP ऐं बलूचिस्तान, तव्हां पाण रोज़ ई तक़रीबन ज़िक्र कयूं था, कॾहिं पुलिस वारा शहीद थियनि पिया, कॾहिं फ़ौजी शहीद थियनि पिया, हुते कई किसा रिपोर्ट थियनि था, कई नथा थियनि। इन सॼी सूरत हाल में असां ई कहिड़े ख़बर में पथल, इमरान ख़ान जी अखि जो ऑपरेशन थींदो न थींदो, मिलाइजे न मिलाइजे, अच्छा माण्हुनि मिलाइजे न मिलाइजे, उनजे घर भातियुनि खे हू ईअं सूबे खे थोरो हीअं करे वठिजे, सूबे खे फलाण करे वठिजे, MQM खे थोरो इशारो कजे, थोरो हुनखे इशारो कजे, पैसा लभनि कोन पिया असां वटि, महांगाई 30% 30% त सरकारी तरह चयो पियो वञे त 30% माण्हू गुरबत जी लीक खां हेठि पिया रहनि, ग़रीब। सॼे हुन में फसाने में अॼु प्राइम मिनिस्टर साहिबु चए पियो 200 अरब रुपए जी चोरी थिए थी बिजली में। हिन सॼी दुनिया जा ऐं मेगा ऐं वॾा रियल इशूज़ खे छॾे त पोइ ॿ ई ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं। को बि माण्हू अहिड़ो दरवेश नथो थी सघे कि हेॾा मसइला छॾे ऐं ही पैसे ॿ पैसे जी ॻाल्हि ते अटकिया पिया आहियूं। ॿई सबब अचे था सम्झे, या त असल इशूज़ खां ध्यानु हटाइणो आहे, या पोइ इहे सभु मिक्स थियणो आहे। इवेंचुअली पाण छा चइजे, अगरि जे ईअं ई हलंदो रहियो त पोइ वञी मिक्स ई न थी वञे सभु कुझु। ऐं सभु ज़री ॻाल्हि आहे, हाणे पाण त इहे सम्झूं था त किथे न किथे इहा सोच हुजे या अचे, पर न आई त पोइ हाणे ज़ाहिर आहे छा थो चई सघिजे, पोइ त कुझु बि नथो चई सघिजे, ज़ाहिर हाणे मुल्क जो नुक़सानु थी सघे थो। फिर त बिल्कुलु अगरि रखी छॾणु ज़ाहिर मोटी अचूं, अगरि ज़ाहिर हाणे पॉलिटिकल थोरो अगरि उमेद जी थोरो अगरि ॾाढिजे त सुभाणे केसिस लॻियल आहिनि इमरान ख़ान साहिब जा, तोशाखाना जे हवाले सां, अलकाद ट्रस्ट जे हवाले सां, बैरिस्टर सलमान सफदर साहिब जा केस न पिया लॻनि, हाणे लॻा आहिनि। कुझु सुठी ॻाल्हि आहे हिन में, का ख़बर न आहे सुठी ॻाल्हि आहे न आहे सुठी ॻाल्हि, छो जो डोगर साहिब त जेको आहे बकुल हफ़ीज़ साहिब जे सलाम बि न कयो, पर का ख़बर न आहे। त सुभाणे अगरि जे केस थियनि था, का इम्प्रूवमेंट का मूवमेंट अचण जी का उमेद लॻाइजे त किथे इमरान ख़ान साहिब सां घटि में घटि इन फ्रंट ते किथे माहौल ठाहिण जी कोशिशि कजे। ॾिसो, अगरि ख़ान जी जेसि ताईं मामिलो आहे, उहो जेसि ताईं हुन सां को सियासी डील या पैकेज डिस्कस फाइनलाइज़ न थींदो, मूंखे अहिड़ी का मतिलबु ग़लतफ़हमी कोन्हे
त को ही ॿियनि अदालतनि मां हितां हुतां को रिलीफ मिली वेंदो, माण्हू चवंदा ओहो केस लॻी वियो, माण्हू चवंदा हे थी वियो, त थी वियो। अच्छा हलो मिसाल हिकिड़े केस मां बरी थी वियो, पोइ छा थी वियो, ॿिया केस करे छॾींदा। 250 अची वेंदा यार, इहो कहिड़ो मसइलो आहे। सो इहो त इहो मिड़ई अगेन ही डिस्ट्रैक्शन आहे, अगेन ही को बट हिन एतिरे अडॉकिज़म ते उहो थींदो हो के ज़माने में, ज़ियाउलक जो ज़मानो हूंदो हो, या त इहो हिकिड़ो जेको थींदो हिकिड़ी टेक्स्ट बुक जेका फॉर्मूलो हूंदो डिक्टेटर वटि दुनिया में, जिथे बि उन ज़माने में जेके मॉडल डिक्टेटर्स, पिनोशे, फलाणा ढिमकाणा, ज़ियाउलक, पोइ जनरल इरशाद बांग्लादेश में, त इहो जेको हिकिड़ो फॉर्मूलो हूंदो त माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ख़फ़नि में बुझाए रखो। अच्छा को ख़फ़ो न हुजे त पैदा करे ॾियो हिकिड़ो मसइलो, पर उहो मुल्क में उन महिल समर्थ हुई, डॉलर आयो पे, अमेरिका हिते डॉलर मोकिलियो पे, असां हींअर आई डोंट नो ही कल्ह मिफ्ता साहब न किथां खणी आया आहिनि फैक्ट, पर वॾो ख़तरनाक फैक्ट खणी आया आहिनि। मिफ्ता साहब चवनि था त 20% पाकिस्तान में 18 to 20% माण्हुनि अटो चांवर वठणु घटाए विया आहिनि, माना सेल घटिजी वई आहे 18 to 20%। त ज़ाहिर आहे पोइ नदीम मलिक साहब सवाल कयो त पोइ हिन जो मतिलबु त इहो थियो त 18 to 20% माण्हू जेका आहिनि उहे बुख प्रिफर करणु शुरू थी विया आहिनि। त मैलन्यूट्रिशन थींदी न माण्हुनि जी, मतिलबु घटाइण सां मुराद इहा आहे त अगरि घर में 4 मानियूं पचंदियूं हुयूं, जी हा, जी हा, ऐं 4 भाती हुआ, त हाणे 2 पचंदियूं आहिनि, ऐं पोइ 3 मां 4 माण्हू खाईंदा आहिनि, जिते 2 पचंदियूं हुते 2 थियणु शुरू थी विया आहिनि। इहो ई मिफ्ता इस्माइल चवणु चाहींदो हूंदो। जॾहिं ॾिसो न, जॾहिं तव्हां चओ था गुरबत जी लीक खां हेठि माण्हू रहनि पिया, ऑब्वियसली उहे परेशान आहिनि। त माना हू 3 वेले ग़रीब खे, जेको ग़रीब जी डिस्क्रिप्शन आहे उन में हुनखे कची फिकी मानी उनखे 3 वेलनि जी मिलंदी आहे, हू ग़रीब हूंदो आहे। पर जॾहिं चऊं था त गुरबत खां बि हेठि को रहे पियो, त हुनजी डेफिनेशन इहा ई आहे त हुन वटि 3 वेलनि जी मानी जी पक न आहे। त ही मिफ्ता इस्माइल उन्हनि जो ई ज़िक्र करे रहियो हूंदो न, जेको तव्हां ॿुधायो पिया। त ही जेको हिकिड़ी तव्हांजी हिकिड़ी मतिलबु फीट, मतिलबु ही त हिकिड़ी ज़रूरी ग़िज़ा आहे न पेट भरण लाइ, चांवर आहिनि या हीअ आहे या हू आहे, अटो आहे। असां वटि पैसा ज़ाहिर आहिनि कोन। अॼु बि फाइनेंस ऑफ मिनिस्टर साहब खां जॾहिं सवाल कयो त उन्हनि चयो त न मुल्क जी सिमत सही आई, अलाए कहिड़े हिसाब सां, पर हाणे वरी ड्यू थी वियो आहे। बसि अची पहुता आहियूं 15 तारीख़ ते अची, बाक़ी 10 ॾींहं 10 तारीख़ ते, हा 15 ॾींहं आहिनि, बल्कि 9 तारीख़ ते 9 मार्च ते असांखे वरी UAE जो रोल ओवर वापसि ॾियणो आहे। असां मिनथूं करे उन्हनि खे रोकरायो महीने ॿिनि लाइ, छाकाणि त IMF सां नेगोशिएट थिए पियो न। जी हा, अचनि था पिया। हा, पर असां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं यार, असीं केतिरी वॾी ॻाल्हियूं कयूं था कि असां जॾहिं बि IMF जी ॻाल्हि अचे थी, तव्हां चवंदो हो असीं मिडल ईस्ट में बि आहियूं, असीं हुनखे ही बि विकिणूं पिया, असीं हुनखे हू वठूं पिया, असां डोनाल्ड ट्रंप असांजी पुठी छपे पियो, असां मुल्क में जेको 27 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे, असीं जेको आहे उहो दुश्मन खे मतिलबु ये कर देंगे, असीं जेको आहे उहो मुल्क जे अंदरि बि बसि ही सही आहे ही ग़लति आहे जी अप्रोच रखंदासीं, ऐं आख़िर में IMF जे साम्हूं ही करे बीह रहंदासीं। क्या असां IMF मां न पिया जान छॾाए सघूं? IMF सां जान छॾाइण सां मुराद इहो न आहे त असांजा, पर यानी मूंखे तव्हां सम्झायो त जंहिं सबब जे करे असीं IMF में वियासीं त असां वटि फॉरेन रिज़र्व्स न आहिनि, उहो मसइलो हल थियो आहे छा? अॼु बि तव्हांजी छा एक्सपोर्ट्स हिन जेको चवनि था शानदार असांजो एरा जेको शहबाज शरीफ़ जो दौर, PDM 1 PDM 2 3.5 साल, इमरान ख़ान जो दौर बि शामिल करे वठो, उनखां अॻु जो बि करे वठो, तव्हांजी एक्सपोर्ट्स वधनि किथे पियूं, बल्कि घटिजनि पियूं। त ही ट्रेड डेफिसिट तव्हां कीअं ख़तमु कंदो? टाइम मां कीअं निकिरंदो? अब्दुल हकीम घुमर टिकराटो मां। जी घुमर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। असांजा लिकाज़ी साहब सलाम आहे। असांखे टाइम खां पोइ असां ताल कया। असांजा लिकाज़ी साहब खां इहो अर्ज़ु आहे त इमरान ख़ान जी भेण खे 20 किलोमीटर परते झलियो थो वञे, सिधो छोकिरी वञी बैड खे खॾे बि किरी पई, गटर बि किरी पई, इमरान ख़ान सां मुलाक़ात पवंदी थिए, भला इमरान ख़ान सां हिन जो ज़िद जुड़ा भला इहो हक़ हर इंसान जो त फैमिली मेंबर मुलाक़ात करे सघे थो,
पंहिंजे डॉक्टर खां चेकअप कराए सघे थो छा वाकई हिन इमरान खे ज़हर ॾेई छॾियो आहे त सुभाणे ख़ुदा न ख़ासिता अहिड़ो को टेस्ट अची वञे जंहिंमें हिन खे तला बदिलो थी वञे इहो त कोन थियो अथव जेको ज़हर त कोन ॾिनो इमरान ख़ान खे इन ॻाल्हि ख़ाली साफ़ करायो जी ठीकु साईं जी सही बिल्कुलु इहो सभु ख़दशा ऐं अनुमान ऐं गुमान पैदा थियनि था त माण्हू गवर्नमेंट खे ट्रांसपेरेंट रहणु खपे ऐं सेंसिटिव इशू आहे सेंसिटिव आहे मामलो अच्छा पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई त माना हीअ जेको सिचुएशन जेका आहे खिते जी बि जेका थींदी कल्ह मुशाहिद सईद साहब ऐं मलिया लोधी साहिबा ॿई महावन मीर साहिब जे प्रोग्राम ते वेठा हुया ॿिन्ही जो ज़ाहिर वॾो सख़्तु अञा ज़ाहिर क्लियरली त न पिया चई सघनि पर मुंहिंजो मौक़ुफ़ इहो आहे त राइट नाउ पाकिस्तान जेका हिन वक़्तु पॉलिसी आहे इहा सिमत असांखे चेंज करणी पवंदी असांजी सिमत ग़लति आहे इफ यू वॉन्ट टू सॉल्व द इशूज़ जेको हिन वक़्तु दुनिया में थिए थो पियो ऐं जहिड़े तरीक़े सां छो जो दिस विल नॉट स्टॉप एट ईरान ऐं अफ़गानिस्तान जी जेका पॉलिसी आहे जेका हिन वक़्तु असां रखी वेठा आहियूं चाइना सेंट्रिक पॉलिसी मुशाहिद साहिब सैयद साहिब चवनि पिया चाइना सेंट्रिक पॉलिसी अफ़गानिस्तान जी सोल्यूशन में अची सघे थी ॿी कान अफ़गानिस्तान जी त अमेरिका जी त असीं हिन रीजन में कहिड़ी पॉलिसी आहे हिन महिल चाइना जे हवाले सां त ज़ाहिर आहे असीं चाइना खां परे नथा थी सघूं बाक़ी त मतिलबु असां छो डोनाल्ड ट्रम्प जे पोयां लॻल आहियूं असीं उनखे क्रिप्टो करेंसी बि करे ॾियूं पिया असीं उनखे क्रिटिकल मिनरल्स बि करे ॾियूं पिया रेयर मिनरल्स खे चऊं था होटल जी बि ॻाल्हियूं आहिनि होटल जहिड़ी ॻाल्हियूं त ॿियूं बि कयूं पिया त बेसिकली असां हुन वठूं छा पिया कुझु बि न या त असांखे त ट्रम्प फर्दनि खे लेजिटिमेसी ॾिए पियो फर्दनि जी पुठी ठपे पियो हिकिड़ी जुदा बहस आहे जुदा बहस आहे जी हा हाणे उहो अगरि के फ़र्द ख़ुशि आहिनि हुन मां त ॿी ॻाल्हि आहे अॼु इंडिया वॾो प्रोपेगेंडा कयो आहे ट्रम्प जी स्लिप ऑफ द टंग ते त हू चवणु चाहे पियो त पाकिस्तान जो त प्राइम मिनिस्टर मूंखे फ़ोन करे चयो त 35 मुल्क माण्हू बचाया तूं अगरि तूं इंटरवीन न करे हा त 35 लख माण्हू जेके आहिनि वरी वञनि हा ड्यूरिंग इंडिया पाकिस्तान हुआ पर हुनजे वात में निकिरी वियो त 35 लख माण्हू वञो आहे मरी वञनि हा ऐं मूंखे ॿुधायो वियो त प्राइम मिनिस्टर एंड दे सेड कि प्राइम मिनिस्टर would have been killed. Prime Minister of Pakistan would have been killed if I would have not intervened. ट्रम्प चए पियो हाँ इवन बिल स्लिप ऑफ द टंग करे पर हाणे पंहिंजी यूनियन ऑफ द स्टेट ते जेका स्पीच स्लिप ऑफ टंग ते तव्हां चयो पिया या यस पूरो अगरि जुमिलो तव्हां ॾिसंदव त हुन में नज़र अची थो वञे ट्रम्प ॻाल्हियुनि खे त हर कोई दिलि ते न वठंदा कयो पर इंडिया वॾो प्रोपेगेंडा करणु शुरू कया हा ज़ाहिर इंडिया त कंदो सो लेकिन ॻाल्हि उहा ई आहे त असांखे ट्रम्प छा पियो ॾे असीं रूं हिन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं जो इंडिया खे चए थो 10 जहाज़ या 8 जहाज़ या 5 जहाज़ असां किराए छॾिया हाणे असीं हिन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं सो इफ मुशाहिद एंड मलिया आर सेइंग दिस के असांखे पर आऊं हिन खे त ओवरऑल ज़माने खां चवंदो रहियो आहियां त असांखे पंहिंजी फॉरेन पॉलिसी ऐं इंटरनल पॉलिसी रिविज़िट करणु खपे असांखे ॿीहर जाइज़ो वठणु खपे कॉलन असांखे अब्दुल गफूर काके पुट नवाब शर्मा जी काके पुट साहब छा चवणु चाहींदा साईं कल शाह भैया के साथ तव्हांखे सलाम और साईं कल शाह खां मुंहिंजो सुवालु आहे को वॾी सुपत ताक़तूं अमेरिका रशिया वग़ैरह जेको अफ़गानिस्तान जी तुरत तालिबान पंहिंजी जान आदि कराए वञी जेको आहे पासे ते वेठियूं ऐं परावनि मामलनि में असां तंगाड़ आई हाणे इहो मुस्तक़िल जेको आहे सो हिकिड़ी जंगी सूरत हाल में जेको आहे सो हाणे अगरि इन में मुख़्तलिफ़ ख़दशात बि रहनि था हिते गैर क़ानूनी अफ़गानी बि हींअर बि जेको आहे सो हज़ारनि जी तइदाद में आहे हेॾा बलोचिस्तान जूं हालतूं हेॾा जेको आहे सो हिन में को बि सूबो हींअर वरी बि पुरअमन सूबे लाइ वरी हिकिड़ी नई सिंध सूबे लाइ खिचड़ी पचे पई त असां इन हालत में असांजी मुआशी सूरत हाल कीअं बदिलजी सघंदी मथां हिकिड़ो ईरान जी संगी सूरत हाल आहे हीअ असांजे मुल्क चौधारी जेको अदब तहफ़ुज़ जो चितार आहे उन लाइ कान का पॉलिसी त जोड़नी पवंदी अथई महिरबानी करे ठीकु साईं साईं असांजे अकाबरनि वटि को पॉलिसी हूंदी फ़िलहाल सम्झ न पई अचे फ़िलहाल असांजी सम्झ न पई अचे का पॉलिसी हूंदी छा चई सघूं था अरे कल्ह हिकिड़ी ॿी बहस ते वरी पोइ ॿिन्ही जो डिसएग्रीमेंट थियो मलिया लोधी ऐं मुशाहिद सही हिसाब जी जॾहिं ॻाल्हि निकिती त गाज़ा बोर्ड में वञणु जेको आहे उहो सही आहे या इन में सॉर्ट ऑफ शुरूआति आहे इसराइल खे तस्लीम करण जी त पोइ मुशाहिद सही हिसाब त रिजेक्ट कनि पिया चवनि पिया न अहिड़ी का ॻाल्हि न आहे पाकिस्तान पर मलिया लोधी साहिब चवनि पिया when you start to give one legitimacy त पोइ तव्हां ऑटोमेटिकली पोइ लेजिटिमाइज़ कंदा वेंदा आहियो शयूं लेकिन का उहो त ख़ैर ठीकु आहे ॿई फॉरेन अफेयर्स खे पाण ॿिन्ही खे वधीक बहितर सम्झनि था पर हिकिड़ी ॻाल्हि डिस्कशन में छो न पई अचे त इज़राइल जेको ही 8 मुल्कनि जो इतिहाद ठाहे पियो जंहिंमें इंडिया बि आहे मेजरली त
उनखां पोइ हिन डोनाल्ड ट्रंप जे हिन पीस बोर्ड जी वैल्यू कहिड़ी रहिजी ज़ीरो थी वई वेन ऑफेंसिव हिकिड़ो अलायंस ठहे या हाणे छा मतिलबु जेको मुंहिंजे ख़्याल में कुझु महीना पहिरीं नितिन याहू इहो चयो हो त असांखे 10 साल कोशिशि करणु खपे त इज़राइल 10 सालनि खां पोइ अमेरिका जी हू मरून मतिलबु हू हुन ते रिलायंस ख़तमु करे छॾे ख़तमु थी वञे हुन ते असांखे भरोसो करण वारा असीं पंहिंजो को बंदोबस्तु करे वठूं त ही अलायंस उन सिमत में ज़ाहिर क़दम खणे पियो न नितिन याहू बट क्वेश्चन इज़ के वेदर द डैडी डोनाल्ड ट्रंप पंहिंजे पाण खे डैडी चए थो त डैडी खे ई ॻाल्हि वणंदी नितिन याहू जेको उनजो बच्चो जेको आहे हू पाण डैडी थिए पियो सीरियस क्वेश्चन सो ईरान ते बि जेको अॼु ओचितो जेको आहे ट्रंप चयो आहे त बसि इहो असांखे पक ॾे त न्यूक्लियर हथियार न पियो ठाहे त असां डील करण लाइ त असीं डील करण लाइ तयारु आहियूं हाणे हू ईरानी त चई बीठा आहिनि त बाबा असीं न्यूक्लियर हथियार नथा ठाहियूं त पोइ लेट्स होप कि सुभाणे परीं जेका जेनेवा में हिननि जी मुलाक़ात आहे वरी अमेरिका ईरान जी नितिन याहू जे हिन क़दम खां पोइ सेटबैक थी वेंदो वॾो त ईरान सां अगरि को सेटलमेंट ट्रंप करे वञे थो त ही गेम चेंजर थी वेंदो इज़राइल लाइ ही गेम चेंजर थी वेंदो ऐं इंडिया जेको जंप करे पियो इज़राइल सां ठीकु आहे हुनमें उनखे हिकिड़ी पंहिंजा बेनिफिट्स पंहिंजी जाइ ते मोदी जा बेनिफिट्स आहिनि इंडिया खे नुक़सानु थी वेंदो माण्हू त अक्सर इहो ई था चवनि पंहिंजा हुननि जा एनालिस्ट बि इहो ई था चवनि ठीकु आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेको हू ईरान में इन्वेस्टमेंट करे रहियो इंडिया Yes. 4 बार ऐं हिन जेको पोर्ट ऐं हिन लाइ इंडिया पुराणो दोस्त हुयो त ईरान जेको आहे हू इज़राइल जे इतिहादी इंडिया खे छा पाण वटि इन्वेस्टमेंट करणु ॾींदो पोइ सवाल पैदा मतिलबु सवाल त सभिनी पैदा थी सघे थो ही डिप्लोमेसी आहे कुझु बि थी सघे थो लेकिन हिकिड़ी ही जेका ब्लॉक्स ठहनि पिया त ही हिकिड़ो ब्लॉक ठहे पियो जेको एंटी मुस्लिम नारो हणी हले पियो ऐं हुन में हिकिड़ो अरब मुस्लमान मुल्क बि आहे हा वेठो आहे नालो नथा खणनि 2 मुस्लमान मुल्क आहिनि बल्कि 3 थी विया न हिकिड़ो अफ्रीका वारो हिकिड़ो ही अरब वारो मिडल ईस्ट वारो ऐं हिकिड़ो एशिया वारो बि चयो वञे थो पाण अलाए केरु आहे हा। माण्हू तबसरो इंडोनेशिया ते कनि था पाण ख़बर न आहे केरु आहे ॾिसूं साम्हूं अचनि ऐं त शयूं रोज़ एतिरी तेज़ी सां चेंज थियनि पियूं ऐं जेको न्यू वर्ल्ड ऑर्डर ठहे पियो ऐं हिन में सभिनी खां ख़ुशि माण्हू हींअर जेको आहे प्यूटन हूंदो ज़ी बि ऐं ज़ी ॾाढो स्टेबल शी प्यूटन जेके आहिनि इहे सफ़ा कमरे में इहे टंग त टंग रखियो वेठा हूंदा त ट्रंप उन्हनि जो कमु करे ॾेई छॾियो आहे किथे वियो हू यूक्रेन जी वॉर किथे वियो हू जेको ताइवान जो इशू सभु गुम जी हा ऐं इवन थ्रेट बि न आहे हुननि खे त पंहिंजी हुननि जी शयूं हलनि थी पियूं अंटिल अनलेस अगरि डायरेक्ट इंटरवीन अमेरिका ईरान की तरफ़ करे वठे त पोइ को हुननि खे थ्रेट ज़ाहिर थिए न त फ़िलहाल त हिननि खे को थ्रेट बि कोन्हे कंहिं बि क़िस्म जो सो एट द एंड ऑफ द डे इफ यू ब्रिंग दिस ही सभु पाण वटि खणी अचूं ॻाल्हि खे त जॾहिं दुनिया में जेको चेंजिस अचनि पियूं उन ख़िते में बि अचनि पियूं यस तव्हांजे तव्हांजो वेस्टर्न बॉर्डर ते जेको मुल्क आहे हू तव्हांजो हींअर साल ॾेढ में शदीद मुखालिफ़ थी वियो आहे अफ़गानिस्तान पहिरीं हो हा ठीकु आहे चेंजिस आहिनि उते तव्हांजे बलूचिस्तान में हाणे इज़राइल जा बि फुटप्रिंट्स मिलनि पिया इज़राइल ऐं इंडिया जी जेका आहे उहा दोस्ती थिए पई मतिलबु दोस्ती अॻु में ई हुई अलायंस ठहे पियो ऐं हिन नारे हेठि हाणे लॻायो पियो वञे त मुस्लमान मुल्कनि जे लाइ ठहे पियो तव्हां ही जेको मतिलबु त हिन सॼी सूरत हाल में तव्हांखे ॻणती इहा आहे त हिते सिंध में ही करे हिन खे करे वठिजे हू हुते करे वठिजे डज़ इट मेक एनी सेंस तव्हांजी प्रायोरिटीज़ किथे बीठल आहिनि ऐं दुनिया में हिकिड़ो डपु आहे वॾो छाकाणि त अमेरिका खे ख़ुदि वॾो डपु आहे जेको जंहिंजे करे वेनेज़ुएला हिते कब्ज़ो कयो आहे उनजे तेल ते त अमेरिका जो जेको डॉलराइज़ेशन वारो मामिलो आहे इहो ख़तमु थियणु वञे अगरि इहो ख़तमु थियणु जेको इम्कानु आहे त फॉरेन रिजर्व्स हाणे डॉलर्स में न हूंदा वॾो झटको ईंदो फ़िलहाल त दुनिया में हिकिड़ी इकनॉमिक रिसेशन जो वॾो डपु आहे वॾो झटको ईंदो त माशी मेल्टडाउन थींदो उन महिल असीं किथे बीठल हूंदासीं असीं दुबई खां हिननि खां जेको आहे उधर ते पैसा वठी रखे वेठा आहियूं पंहिंजे फॉरेन रिजर्व्स ठाहे वेठा आहियूं ऐं हिन सॼी ॻाल्हि जे विच में या त असांजे हुकुमराननि वटि सभिनी शयुनि जो इलाजु हूंदो
सभिनी शयुनि जो इलाजु हूंदो या पोइ चवंदा बसि हो गया क्या करें। हाँ जी हाँ ठीकु आहे सर, वरी महिरबानी सर। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ कयां।